तवज्जो सां वेही चंद ॻाल्हियूं ॿुधो उन खां बाद में बयान मुंहिंजो ख़त्म। मां अर्ज़ इहो कयो त भई ॿिन्ही उनवाननि जे बारे में तफ़सीली गुफ़्तगू कान थींदी, बाक़ी हिकिड़े उनवान जे बारे में एतरी मां तकीर कई त समझे कान एतिरो ॻाल्हायो अञा बि समझ में न आयो त तुम्हारी तकीर कहिड़ी समझे अञा बि कंहिंखे देर आहे त मूंखे वारो न मिलियो। मगरिब खां लाजा माण्हू प्रोग्राम शुरू पढ़ी वेठो जान छड़ा हिमत कयो हिकिड़ो ॿियो प्रोग्राम रखो बसि सभिनी खे वेठा पढ़ायो नींद थी वियो। लेकिन ठीक है ना हिकिड़ी ॻाल्हि थींदी बाबा ॿई ॻाल्हियूं न थींदियूं इन करे ॿी ॻाल्हि कयो बाद में सलाह दुरूद शरीफ मोहब्बत सां पढ़ो मां अर्ज़ कयां थो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला फरमायो वअल्लमक मा लम तकुन तअलम व कान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा। भाई स्टेज लुॾे थी केर न उथे चुप करे वेही ॻाल्हाइणो आहे त लही वञे टक टक न करे ख़ामोशी सां وعلمك ما لم تكن تعلم महबूब जेको तूं न ॼाणंदो है वो सब कुछ अल्लाह तो मोहम्मद खे सेखारे। वकान फज़लुल्लाहि अलैका अज़ीमा ऐ महबूब अल्लाह जो तुझे मथां वॾो फज़ल आयत